नाज़ियज़्म जर्मन ॿोलीअ जे इस्तिलाह नाज़ियत क़ौमी समाजवाद पुठियां मशहूरु हिन नज़रिये जो बुनियादु 1919 ईस्वी में बर्पा कयल नाज़ी पार्टीअ चङु मशहूरु आमिर एडॉल्फ हिटलर जी इंतहापसंद जर्मन क़ौम परस्तीअ जे बुनियादनि ते क़ाइमु हुकूमत जे तसवुरनि ऐं अमल ते बीठल आहे। हीउ नज़रियो हयातियाती बुनियादनि ते क़ाइमु कयल नस्ल परस्ती ऐं सामी नस्लुनि खां नफ़रत जे बुनियाद ते क़ाइमु थियो। हीउ नज़रियो आरियाई नस्ल खे दुनिया जो बहितरीन ऐं उताहूं नस्ल सम्झंदे उन जी पवित्रता ऐं अज़मत में दुनिया जी भलाई सम्झंदो हो ऐं यहूदियुनि खे दुनिया जो बदतरीन इंसानी नस्ल सम्झंदे खेनि मुकमिल तौरु नाबूद करण जी वकालत कंदो हो। छाकाणि जो नाज़ियज़्म मूजिबि दुनिया में जेका बदी ऐं पुस्ती मौजूदु आहे उन जो असुलु सबबु यहूदियत आहे, जंहिं पंहिंजे रवायती चालाकियुनि सां पंहिंजो वजूद बरक़रार रखण लाइ दुनिया जी ॿियनि क़ौमुनि ऐं नस्लनि खे नेहूड़े रखियो आहे।